पर्थ टेस्ट के हवाले से आगाह कयो पिया। ऑस्ट्रेलिया पर ॾिनल 450 रन जी हदफ जी ताक़ में पाकिस्तानी टीम जी मायूस कंदड़ शुरुआत है। इन हवाले से मूंखे स्टूडियो में जॉइन किया है स्पोर्ट्स एंकर पर्सन मुजाहिद सोलंकी। मुजाहिद मूंखे भलीकार चऊं था। थैंक यू सो मच। मुजाहिद, ऑस्ट्रेलिया बी इनिंग्स में 233 रन ते इनिंग्स डिक्लेयर करे पाकिस्तान के मैच खटण लाइ 450 रन जो हदफ ॾिनो है। पाकिस्तान जूं 4 विकेटूं किरी पयूं आहिनि, छा चवंदो? जी बिल्कुल, वक्त सब खां पहिरियों त असां हिन टेस्ट मैच के जंहिं अंदाज़ सां हाईलाइट कयूं पिया, कवर कयूं पिया, जेके बि असां वटि जेके ख़बरूं आहिनि उहे नाज़रीन ताईं पहुचायूं पिया। ऐं शुरू में जॾहिं असां गुज़िरियल प्रोग्राम कयो होसीं त हिकिड़ी शइ त असां मैंशन कई हुईसीं त पाकिस्तान लाइ हीअ टेस्ट सीरीज़ तमामु टफ आहे, चैलेंजिंग आहे। ऐं छाजे करे आहे उहो बि नाज़रीन खे ॿुधायोसीं त उतां जी जेके पिचिस आहिनि उहे पाकिस्तानी बैटर्स लाइ कॾहिं बि साज़गार न रहियूं आहिनि। पाकिस्तान जो जेको ट्रैक रिकॉर्ड रहियो आहे उहो पाकिस्तान जे बैटर्स जे हवाले सां नाकाम रहियो आहे। पाकिस्तान उते कॾहिं बि का टेस्ट सीरीज़ न खटी आहे। हिकिड़ो त इहो ट्रैक रिकॉर्ड हो। ॿी ॻाल्हि इहा त जॾहिं पहिरियों ॾींहुं हुयो हिन टेस्ट मैच जो, पर्थ जे हिन मैदान ते जेकी टेस्ट मैच खेॾी पई वञे, 3 टेस्ट मैचिस ते पहिरीं टेस्ट मैच आहे उहा जारी आहे। ऐं कप्तान पैट किमिंस जेको टॉस खटी पहिरीं बैटिंग करण जो फ़ैसिलो कयो त उहो बिल्कुलु सही साबित थियो, छाकाणि जो 487 रन जी इनिंग खेॾण में ऑस्ट्रेलियाई टीम कामयाबु थी हुई। ऐं 487 रन पहिरीं इनिंग में कंहिं बि अपोनेंट टीम जे लाइ तमामु वॾो टोटल हूंदो आहे, छाकाणि जो अगरि उन्हनि खे लीड हासिलु करणी आहे, बर्तरी हासिलु करणी आहे त पहिरियों त 487 रन्स करणा हूंदा आहिनि, उनखां पोइ वधीक रन्स कर त पोइ ॿी टीम अंडर प्रेशर ईंदी आहे। पर हिते जीअं असां पहिरियों त हाईलाइट कयो स्कोर जेको हुयो, डेविड वार्नर 164 रन जी इनिंग खेॾी, 90 रन जी इनिंग खेॾी मिचेल मार्श। त इन्हनि ॿिन्ही बैटर्स जी मजमूई कारकर्दगी सबबु 487 रन्स करण में ऑस्ट्रेलियाई टीम कामयाबु थी हुई। वक़्तु पहिरीं टेस्ट मैच खेॾंदड़, छाकाणि जो हिन टेस्ट मैच में पाकिस्तान जी टीम मैनेजमेंट पारां 2 नौजवान फास्ट बॉलर्स खे टेस्ट डेब्यू करायो वियो, जंहिंमें आमिर जमाल बि शामिल आहे ऐं हुन सां गॾु खुरम शहज़ाद। त आमिर जमाल आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस जो मुज़ाहिरो कयो, 111 रन्स ॾेई 6 विकेटूं हासिलु कयूं। ऐं असां गुज़िरियल ॾींहुं बि नाज़रीन खे ॿुधायोसीं त इहो ॿियो पाकिस्तानी फास्ट बॉलर आहे जंहिं ऑस्ट्रेलिया में अगेंस्ट ऑस्ट्रेलिया टेस्ट डेब्यू ते 5 विकेटूं हासिलु कयूं। ऐं 1964 में आरिफ भट्ट हुयो जंहिं 5 विकेटूं हासिलु कयूं। ऐं मजमूई तौर ते 14 पाकिस्तानी बॉलर आहे जंहिं टेस्ट डेब्यू ते 5 विकेटूं हासिलु कयूं। ऐं उन सां गॾोगॾु 2 विकेटूं खुरम शहज़ाद बि हासिलु कयूं। त इहे ॿई नौजवान फास्ट बॉलर हुया जिन पंहिंजी सिलेक्शन पहिरीं इनिंग में ई जस्टिफाई कई। पर वक़्तु हिकिड़ो सुवालु मुंहिंजे ज़हन में जेको आहे सो उहो घुमे पियो, उहो इहो हुयो त जेकॾहिं फास्ट बॉलर हारिस रऊफ़ पाकिस्तान जे पारां इन टेस्ट सीरीज़ में पार्टिसिपेट करे हा त पोइ यकीनन इन्हनि ॿिन्ही फास्ट बॉलर मां कंहिं हिक खे चांस न मिले त क़िस्मत जी देवी जेकी आहे उहा इन्हनि ते महिरबानी थी। ऐं हारिस रऊफ़ जेको पाकिस्तानी टीम जो तमामु मेन बॉलर आहे उहो इन टेस्ट सीरीज़ में उन खेॾण खां इनकार कयो। ऐं मज़े जी ॻाल्हि इहा आहे त उन टेस्ट सीरीज़ में पाकिस्तान जी नुमाइंदगी करण खे अहमियत न ॾिनी। ऐं उन ई मौक़े ते जॾहिं पाकिस्तानी टीम ऑस्ट्रेलिया पहुती थो बिग बैश लीग खेॾण लाइ ऑस्ट्रेलिया में मौजूदु हो, त इहो हिकिड़ो सवालिया निशान आहे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जी मैनेजमेंट कमेटी जे लाइ, छाकाणि जो सेंट्रल कॉन्ट्रैक्ट जी हिकु शिक हूंदी आहे जंहिंमें इहो लिखियलु हूंदो आहे जॾहिं बि नेशनल टीम खे तव्हांजी ज़रूरत पवंदी त तव्हां जेके बि तव्हांजा जेके प्राइवेट मैचिस आहिनि या कॉन्ट्रैक्ट आहिनि उहे सभु ख़तमु करे तव्हांखे पहिरियों नेशनल टीम जी नुमाइंदगी करणी आहे। त हारिस रऊफ़ जे न हुजण जे करे तमामु वॾो प्लस पॉइंट मिलियो आमिर जमाल खे बि ऐं खुरम शहज़ाद खे। उन्हनि पंहिंजी सिलेक्शन सही साबित कई। पर फ़हीम अशरफ ऐं शाहीन शाह आफ़रीदी जेके थोरा इन्हनि ॿिन्ही बॉलर्स जे मुक़ाबले में एक्सपीरियंस बॉलर्स बि आहिनि, टीम जा मेंबर आहिनि, उन्हनि एतिरी सुठी बॉलिंग जो मुज़ाहिरो न कयो ऐं उन्हनि हिकु विकेट हासिलु कई। उनखां पोइ पाकिस्तान जी बैटिंग जी ॻाल्हि कयूं, जीअं तव्हां हिन बि ॻाल्हि कई त 48 रन्स ते 4 आउट थिया आहिनि। त पहिरीं इनिंग बि असां नाज़रीन खे ॿुधायूं त 271 ते पाकिस्तान जी टीम ढेर थी वई ऐं 271 रन्स करण में सिर्फ़ु 2-3 बैट्समैननि जो जेको आहे स्कोर उहो तमामु अहमियत रखे पियो। इमाम उल हक 62 रन जी इनिंग खेॾी, अब्दुल्ला शफ़ीक 42 रन जी इनिंग खेॾी। उनखां पोइ शान मसूद कप्तान 29 रन जी इनिंग खेॾी, जंहिं त 28 रन जी इनिंग सऊद शकील आगा सलमान जेको नॉट आउट रहियो 28 कयूं ऐं उन सां गॾु सऊद शकील 28 रन्स कयूं। त पाकिस्तानी बैटिंग पहिरीं इनिंग में नाकाम रही। 271 रन जॾहिं थिया इट मीन्स कि तव्हां ऑस्ट्रेलिया खे 216 रन जी बर्तरी ॾेई छॾी। क्रिकेट में वक़्तु जॾहिं बि कंहिं बि टीम खे 50-60 रन जी बर्तरी बि थी वेंदी आहे न त उनजो जेको मॉरल आहे मेंटली तौर ते उहो तमामु घणो हाई थी वेंदो आहे ऐं उहे अपोनेंट टीम ते तमामु घणो प्रेशर डेवलप थी वेंदो आहे। ऑस्ट्रेलिया जी बॉलिंग जी बि ॻाल्हि कयूं त उन में नेथन लियोन 3 विकेटूं हासिलु कयूं। हाणे सवाल इहो आहे त पाकिस्तान जी टीम फास्ट बॉलर जे ख़िलाफ़ बि सुठी नथी खेॾे, नेथन लियोन त ऑफ स्पिनर आहे ऐं ऑफ स्पिन जे ख़िलाफ़ बि उहा सुठी नथी खेॾे। त मतिलबु ज़ाहिर आहे त पंहिंजा बैटर्स मुकमल तौर ते नाकाम थिया स्पिन जे ख़िलाफ़ बि ऐं फास्ट बॉलिंग जे ख़िलाफ़। हिन वक़्तु बि जेकी 4 विकेटूं
किरी चुकियूं आहिनि, उहे 4 विकेट जेके आहिनि उहे फास्ट बॉलर्स वठी चुका आहिनि। त इहा शइ क्लियर आहे त पाकिस्तानी बैटर्स फास्ट बॉलर्स खे बि सुठो नथा खेॾनि ऐं स्पिनर्स खे बि सुठो नथा खेॾनि। उनखां पोइ ॿी इनिंग जंहिं अंदाज़ सां ऑस्ट्रेलिया टीम कई शुरू ऐं उन्हनि 233 रन्स 5 रांदीगरनि जे आउट थियण ते इनिंग डिक्लेयर करे छॾी ऐं असां कुझु देरि अॻ में नाज़रीन खे ॿुधायोसीं त इहो बोल्ड डिसीजन आहे। 450 रन्स जो टारगेट लास्ट इनिंग में कंहिं बि टीम जे लाइ करणु उहो जेके बि टेस्ट मैचिस सां हिस्ट्री में ठाहिनि उहो मुश्किल साबित थियो आहे। त मुश्किल पाकिस्तानी क्रिकेट टीम सां गॾु आहे। ऐं जीअं असां ॻाल्हि कयोसीं त शुरू जा बैटर्स, तव्हां हिकिड़ो सुवालु कयो, मूंखे यादि आहे त कहिड़ी हिकमत अमलीअ सां पाकिस्तान खे हिन टेस्ट मैच खे बचाइणु खपे या खटणु खपे। त उन्हनि मां इहो ई चयो त जेतिरो थी सघे अॼोको ॾींहुं पाकिस्तान पंहिंजूं विकेटूं न विञाए ऐं स्कोर घटि में घटि 150 पोणा 200 करे वञे त पोइ आख़िरी ॾींहं ते पाकिस्तान इन पोज़ीशन में हूंदो त मैच खटी बि सघे थो। पर हाणे तमामु मुश्किल आहे त हिन मैच में पाकिस्तान कम बैक करे सघे। जी मुजाहिद इहो बि ॿुधाइजो त पाकिस्तान जी मजमूई कारकर्दगी खे कीअं था ॾिसो, छो जो पहिरीं इनिंग्स में बि पाकिस्तान जी जेका फील्डिंग हुई उहा नाक़िस नज़र आई असांखे, ऐं सेकेंड इनिंग्स में बि त जेके नौजवान जेके बॉलर आहिनि जेके डेब्यू कनि पिया उन्हनि जी त परफॉर्मेंस सुठी आहे, पर जेके शाहिन शाह अफरीदी आहे, फ़हीम अशरफ आहे या जेके कैचेस वग़ैरह ड्रॉप थिया उनखे तव्हां कीअं था ॾिसो? सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा त असां शुरू खां वठी इहा ॻाल्हि कई आहे। तव्हां एशिया कप जी ॻाल्हि कयो, तव्हां वर्ल्ड कप जी ॻाल्हि कयो, तव्हां हिन वक़्तु हिन सीरीज़ जी पहिरीं टेस्ट मैच जी ॻाल्हि कयो या इन खां अॻु में केतिरा ई साल अॻु में पाकिस्तानी क्रिकेट टीम किथे बॉलिंग में सुठी रही आहे त वकार यूनिस आहे, तव्हांजो वसीम अकरम आहे, शोएब अख्तर आहे, जेके अॻूणा फास्ट बॉलर्स हुया जिन में तमामु वॾा नाला आहिनि, बैटर्स तमामु वॾा पाकिस्तान प्रोड्यूस कया, माजिद खान खां वठी ज़हीर अब्बास खां वठी जावेद मियांदाद खां वठी इंज़माम उल हक़ मोहम्मद यूसुफ। त पाकिस्तान बैटिंग में ऐं बॉलिंग में आउटस्टैंडिंग रहियो आहे, पर बैटिंग सां ऐं बॉलिंग सां गॾोगॾु जेको फील्डिंग जो मयार रहियो आहे न पाकिस्तान जो उहो कॾहिं बि एतिरो सुठो न रहियो आहे। ऐं उहो ई असांखे सीक्वेंस वनडे हुजे, T20 हुजे, टेस्ट मैच हुजे, उहो असांखे नज़र अचे थो। हिन मैचिस में बि पहिरीं इनिंग में बि तव्हां चओ त 2 आसान कैचिस, स्टम्प मिस कयो, सरफराज़, त मजमूई फील्डिंग जो जेको मयार आहे उहो पहिरीं इनिंग में त असांखे ख़राबु नज़र आयो, ॿी इनिंग में बि असांखे नज़र आयो आहे त उहो क्लास नज़र न आयो। असांजे कप्तान खां कैच ड्रॉप थी वई। त फील्डिंग जेसिताईं तव्हां सुठी न कंदो तव्हां कंहिं बि मैच में कामयाबी हासिल नथा करे सघो। त उन ते तमामु घणी वर्कआउट करण जी ज़रूरत आहे ऐं वर्कआउट कोचिंग स्टाफ तव्हां प्रोवाइड करे ॾिनो आहे। तव्हां ॾिसो न, हेड कोच तव्हां सां गॾु आहे, टीम डायरेक्टर तव्हां सां गॾु आहे, बॉलिंग कोच तव्हां सां गॾु आहे, फील्डिंग कोच गॾु आहे, बैटिंग जो हेड कोच तव्हां सां गॾु आहे। हर पासे खां तव्हांखे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हर फैसिलिटीज़ अवेलेबल करे ॾिनी आहे। पर फील्डिंग क्रिकेट जो वाहिद शोबो आहे वक़्तु जंहिंमें जेसिताईं फील्डर पाण ज़ाती तौर ते इंट्रस्ट न वठंदो, पाण महिनत न कंदो, ओसि ताईं उनजी फील्डिंग बहितर न थींदी। पर ॿी इनिंग में 19 एक्स्ट्रास बि थिया आहिनि, त बॉलरनि बि महिरबानी कई आहे। वनडे में त एक्स्ट्रास थींदा ई थींदा आहिनि, टेस्ट मैच में बि एक्स्ट्रास असांखे नज़र अचंदा। त मजमूई तौर ते तव्हांजी ॻाल्हि सां मां इतफ़ाक़ कयां थो, जेको फील्डिंग जो मयार पाकिस्तान टीम जो हुजणु खपे उहो माज़ी में बि न हुयो ऐं रीसेंट पास में बि न आहे। ऐं हिन टेस्ट मैच में बि असांखे उन लेवल जी फील्डिंग नज़र न आई आहे, बैटिंग बि नज़र न आई आहे। सिर्फ़ु बॉलिंग में तव्हां नौजवाननि जी ॻाल्हि करे सघो था, आमिर जमाल जी ऐं खुरम शहज़ाद जी। बाक़ी फ़हीम अशरफ सां गॾोगॾु शाहिन शाह अफरीदी उन बि तमामु घणो मायूस कयो आहे। फास्ट विकेट आहे, फास्ट ट्रेक आहे, एक्स्ट्राऑर्डिनरी परफॉर्मेंस नज़र अचणु खपंदी हुई असांखे शाहिन शाह अफरीदी तरफ़ां, पर उहो बि मुकमल तरह सां नाकाम आयो आहे। जेकी ॿिन्ही बॉलर्स सुठी परफॉर्मेंस जो मुज़ाहिरो कयो आहे वक़्तु, उनजो वॾे में वॾो सबबु इहो त अकॉर्डिंग टू फील्ड उन्हनि बॉलिंग कई ऐं लाइन लेंथ उन्हनि पंहिंजी कंट्रोल में रखी। गुज़िरे ॾींहुं मां इंटरव्यू ॾिसां पोइ आमिर जमाल जो, उन चयो जेको हू फोकस हुयो पंहिंजी लाइन ऐं लेंथ ते। त दुनिया जी क्रिकेट में जिते बि तव्हां लाइन लेंथ खां ॿाहिरि हलिया वियो उते तव्हांखे पिटाई मिलंदी, एक्स्ट्रास मिलंदा, पर लाइन लेंथ ते बॉल कंदो त बैट्समैन खे ज़रूरु उहो बॉल खेलणो पवंदो। मक़सदु स्टम्प में तव्हां बॉल कंदो त उहो बॉल जेको आहे बैटर कॾहिं बि छॾींदो न, छॾींदो त या त बोल्ड थींदो या एल बि थींदो। पर आउट ऑफ विकेट अगरि तव्हां बॉलिंग कंदो त उते ऑप्शन तव्हांजे बैटर्स खे वॾा हूंदा, उहो स्ट्रोक बि खेॾी सघे थो, उनखे छॾे बि सघे थो। त तव्हां महिनत कंदा रहंदो, विकेट न मिलंदी, पर अकॉर्डिंग टू फील्ड ऐं अकॉर्डिंग टू विकेट लाइन लेंथ ते बॉल कंदो त तव्हांखे एडवांटेज मिली सघे थो, बैटर्स आउट थी सघनि था। बिल्कुलु मुजाहिद, असां बिल्कुलु ॾिठो आहे त इज़ी कैचेस जेके आया हुआ उहे पाकिस्तान जे फील्डनि ड्रॉप कया, पर मुझे लगे थो त पाकिस्तान जो ऑस्ट्रेलिया में हाराइण वारो ख्वाब हिन भेरे बि पूरो न थी सघंदो। पहिरीं टेस्ट मैच आहे, नथा चई सघूं, अञा 2 टेस्ट मैचिस रहियल आहिनि। मेलबर्न में बि टेस्ट मैच रहियल आहे, सिडनी में बि टेस्ट मैच रहियल आहे ऐं हीअ टेस्ट मैच अञा गोइंग ऑन आहे, जारी आहे। ऐं पाकिस्तान टीम जे लाइ हिन वक़्तु डेफिनेटली जेकी कंडीशन आहे उहा त सूट नथी करे। हिन वक़्तु टोटल डोमिनेट आहे ऑस्ट्रेलिया टीम, पर जी ट्रैक रिकॉर्ड की ॻाल्हि कयूं पिया पाण त मजमूई तौर ते 69 टेस्ट मैचिस थिया आहिनि, 34 ऑस्ट्रेलिया खटियूं आहिनि, 15 पाकिस्तान खटियूं आहिनि, 20 ड्रा थियूं आहिनि ऐं उन्हनि मां बि 14 भेरा जेकी टेस्ट सीरीज़ आहे उहा ऑस्ट्रेलिया खटी आहे।
5 भेरा पाकिस्तानी टीम खटी आहे, जॾहिं त 4 भेरा जेको आहे सो 5 भेरा ड्रा थी आहे ऐं जेकी वध में वधि 14 दफ़ा ऑस्ट्रेलिया सीरीज़ पंहिंजे नाले कई आहे। ॿी जेकी ॻाल्हि कयूं पिया त जीअं तव्हां ॻाल्हि कई त उते ऑस्ट्रेलिया खे शिकस्त ॾियणु शायदि मुश्किल हुजे। डेफिनेटली मां तव्हांजी ॻाल्हि सां एग्री कयां थो, इन जे करे जो जॾहिं टीम खणी विया हो उन में उहे प्लेयर ई तव्हांजा न आहिनि। रिसेंट पास में तव्हां ॾिसो, तव्हां कप्तानी चेंज कई, तव्हां कोचिंग स्टाफ सॼो चेंज करे छॾियो आहे, त टोटल जेको मेंटल अप्रोच हुई प्लेयरनि जी, नओं स्टाफ अची वियो, नवां कोचिस अची विया, नओं कप्तान अची वियो, त प्लानिंग हाणे करण में थोरो टाइम लॻंदो इन टीम खे सेट करण में। पर अगरि इहा टीम शिकस्त बि खाए थी त इनखे कंटिन्यू रखणु खपे। अगरि तव्हां चाहियो था त लॉन्ग टर्म पॉलिसी तहत पाकिस्तान सुठो खेॾे त इन्हनि खे तव्हां कंटिन्यू कयो ऐं जेको सफ़ा क्लास खां किरियल परफॉर्मेंस जो मुज़ाहिरो करे उन खां ॿाहिरि करे। पर उन सां गॾु गॾु हारिस रऊफ़ जो बि केस जेको आहे उहो टेस्ट केस आहे, त पाकिस्तान क्रिकेट बोर्ड उनखे इहा इजाज़त छो ॾिनी जॾहिं त सेंट्रल कॉन्ट्रैक्ट में इहा शक बि शामिल आहे त उनखे पहिरीं प्रायोरिटी पाकिस्तान खे ॾियणी आहे। पाकिस्तान उते खेॾे थो ऐं उन सां गॾु उहो प्राइवेट लीग में जेको आहे सो पार्टिसिपेट करे थो। तमामु घणा जेके आहिनि से अञा क्रिकेट बोर्ड जे लाइ मरहला पिया आहिनि। पर जीअं असां ॻाल्हि कईसीं त जेकी मैनेजमेंट कमेटी आहे या चेयरमैन मैनेजमेंट कमेटी आहे चौधरी ज़का अशरफ, उहो इलेक्टेड चेयरमैन न आहे, उहो नॉमिनेट चेयरमैन आहे। टाइम पीरियड उन वटि थोरो आहे त पावर या इख्तियार उन वटि एतिरा न आहिनि, पर हिन वक़्त बि जेतिरा पावर इख्तियार उन इस्तेमालु कया आहिनि माज़ी में असांजे कंहिं बि चेयरमैन एतिरा जल्दी फ़ैसिला कंदे कोई नज़र न आयो आहे। मुझे पाकिस्तान हमेशह बॉलिंग ते भाड़ींदो आहे, पर उहा बि हिन भेरे नाकाम नज़र अचे पई। ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त क्रिकेट सिर्फ़ु बॉलिंग जो नालो न आहे, बैटिंग जो नालो बि आहे। तव्हां पहिरीं इन जी ॻाल्हि कयो त 487 रन्स जॾहिं ऑस्ट्रेलिया टीम कई त तव्हां उन जे मुक़ाबले में 271 रन्स कयूं। तव्हांजी बैटिंग मुकमल तरह सां नाकाम रही। जॾहिं बैटिंग नाकाम रही त ॿी टीम खे 216 रन्स जी बर्तरी थी वई आहे। 216 रन्स जी बर्तरी मां ॿुधायमि न, जेके बि 4 डे क्रिकेट खेॾंदा आहिनि, फर्स्ट क्लास क्रिकेट हूंदी आहे, कायदे आज़म ट्रॉफी पाकिस्तान जी तमामु वॾी बर्तरी हूंदी आहे, लीड वॾी हूंदी आहे, छो जो उहे 416 रन्स बि लाहिणा आहिनि। प्लस में जीअं हाणे 233 रन्स वधीक कया त मिलाए मैक्सिमम तव्हां 450 रन्स जो हिकिड़ो टारगेट मिलियो। हाणे 450 रन्स तव्हांखे हिकु अहिड़ी कंडीशन में टारगेट चेस करिणो आहे त जीअं तव्हां मैच खटी सघो। ॿी सूरत में अगरि 4 विकेटूं किरी वियूं त हाणे तव्हां मेंटली तौर ते सम्झी सघो था त लास्ट प्लेयर हूंदो जेको रेकग्नाइज़ बैटर्स आहिनि। सरफराज़ आहे, सऊद शकील आहे, उनखां पोइ तव्हांखे फ़हीम अशरफ ईंदो, ऑलराउंडर कैटेगरी में अचे थो। त इहे ॿई बैटर केतिरो टाइम बीह सघंदा ऐं बीह था वञनि, अॼोको ॾींहुं बि कढी था वञनि, सुभाणे बि कढनि था, त पोइ पाकिस्तान लाइ इहा तमामु वॾी कामयाबी हूंदी ऐं टेस्ट ड्रा थिए ऐं पाकिस्तान खटे त नो डाउट इहा हिस्ट्री क्रिएट थींदी। पर मूंखे नथो लॻे त पाकिस्तानी बैटर्स इन्हनि फास्ट विकेटुनि ते ऐं इन्हनि बहितरीन बॉलर्स जे अगेंस्ट इहो कारनामो सर अंजाम ॾेई सघनि था। बिल्कुलु, इहो त हिकिड़ो मौजो ई थी सघे थो। मुजाहिद इहो ॿुधाइजो त बाबर आज़म अॼु बि 14 ॿी इनिंग्स में बि 14 रन सुठा आउट थियो आहे। इमामुल हक़ जी कारकर्दगी तव्हां ॾिठो आहे। शान मसूद ऐं अब्दुल्ला शफ़ीक खे कीअं था ॾिसो इन चइनी जेके असांजा जेके मेन जेके बैट्समैन आहिनि अहिड़े कारकर्दगी ते? ॾिसो, सभ खां पहिरियों तव्हां बाबर आज़म जी ॻाल्हि कई। बाबर आज़म पंहिंजे कैरियर जी 50 टेस्ट मैच खेॾी रहियो आहे। हिकिड़ी हिस्ट्री आहे 50 टेस्ट मैच खेॾण, त घटि ॻाल्हि कान्हे। ऐं इन 50 टेस्ट मैच ताईं उन जी जेकी बैटिंग एवरेज आहे उहा 47 जी आहे, त एवरेज बि उनजी ख़राबु न आहे ऐं मजमूई तौर ते 9 सेंचुरियूं ऐं 26 फिफ्टियूं बि स्कोर करे चुको आहे पंहिंजे हिन टेस्ट कैरियर में। त बाबर आज़म नो डाउट दुनिया जो बहितरीन बैटर आहे, पर हिकिड़ो पीरियड ईंदो आहे वक़्त कॾहिं बैटर फॉर्म में हूंदो आहे, बॉलर बि फॉर्म में हूंदो आहे, त उनजी परफॉर्मेंस जो लेवल जेको आहे उहो एक्स्ट्रा ऑर्डिनरी सुठो हूंदो आहे। पर कॾहिं कॾहिं बैटर ऐं बॉलर ॿई आउट ऑफ फॉर्म थी वेंदा आहिनि, त पोइ उन्हनि जी मयार जी लेवल जेकी आहे बैटिंग जी हुजे या बॉलिंग जी हुजे उहा एतिरी सुठी न हूंदी आहे। त बाबर आज़म अॼु पहिरीं टेस्ट मैच जो ॿी इनिंग आहे, इन्हनि ॿिन्ही इनिंग्स में उहो मायूस कारकर्दगी जो मुज़ाहिरो करे सघियो आहे, पर हिन जो मक़सदु इहो न आहे त उहो बैटर सुठो न आहे। पर शान मसूद कप्तान थियो आहे। शान मसूद जेको गुज़िरियल 4 सालनि खां वठी कॾहिं टीम में इन आहे कॾहिं आउट आहे, उनखे यकदमि तव्हां कप्तान करे छॾियो आहे, त मेंटली तौर ते उनजो कंसंट्रेशन हाणे बैटिंग सां गॾोगॾु कप्तानी ते आहे, त उहो मेंटली तौर ते जेकी शइ मूंखे नज़र आई आहे त उहो डिस्टर्ब आहे। छाकाणि जो यकदमि सां तव्हां एॾो वॾो बर्डन कप्तानी जो तव्हां ॾियो ऐं हिकिड़े अहिड़े प्लेयर ते जेको कॾहिं टेस्ट टीम में हूंदो आहे कॾहिं न हूंदो आहे ऐं वरी टीम में अचे ऐं कप्तान थिए, त यकीन उनखे फ़ैसिला करण में मुश्किल ईंदी। ऐं उनजे अलावा अब्दुल्ला शफ़ीक आहे, उन सां गॾु सऊद शकील आहे, सलमान अली आगा आहे, नो डाउट सुठा बैट्समैन आहिनि, पर विकेटुनि जी ॻाल्हि कईसीं, वेदर जी ॻाल्हि कईसीं, त टोटल डिफरेंट आहिनि जेके ऑस्ट्रेलिया टीम खे सूट कनि थियूं। त इन्हनि टिनी बैटर्स जो हिन वक़्तु जेको कारकर्दगी जो लेवल आहे मुंहिंजे ख़्याल में उहे आउट ऑफ फॉर्म आहिनि। जेतिरो जल्द इन फॉर्म थींदा ओतिरो पाकिस्तान खे अपकमिंग जेके टेस्ट मैचिस आहिनि उन में पाकिस्तान खे फ़ाइदो थी सघे थो। मुजाहिद 4 अहम बैट्समैन जेके आहिनि उहे आउट थी विया। हींअर सरफराज़ अहमद सां गॾु शफ़ीक शायदि आहे पंहिंजे हुन ते
क्रीज ते त हाणे मैच खटण त परे जी ॻाल्हि पर मैच खे ड्रा कीअं कजी मां ॻाल्हि इहा ई कई त हिन वक़्तु मजमूई तौर ते 4 बैटर्स आउट थिया आहिनि सरफराज़ सां गॾु सऊद शकील जेको आहे उहो विकेट ते मौजूदु आहे ऐं हिन वक़्तु 56 रन्स थिया आहिनि ऐं टोटल पाकिस्तान खे हिन मैच में हाणे कामयाबी हासिल करण लाइ 394 रन्स घुर्बल आहिनि ऐं मिनिमम ओवर जेके आहिनि उहे लॻभॻि 40 ओवर बचनि था त 40 ओवर पाकिस्तान खे खेॾणा आहिनि अॼोके ॾींहं में 40 ओवर अञा बक़ाया आहिनि ऐं उन सां गॾोगॾु पाकिस्तान जूं 6 विकेटूं बाक़ी आहिनि रेकग्नाइज़ बैट्समैन मां तव्हांखे ॿुधायो त इहे 2 बैट्समैन आहिनि अगरि इन्हनि खां पोइ इहे आउट था थी वञनि त उन खां पोइ पाकिस्तान जी बैटिंग लाइन में तव्हां ॾिसंदो त उहे बैटर्स तव्हांखे घटि नज़र ईंदा जेके टीम खे बचाए सघनि जीअं हाणे आगा सलमान जी ॻाल्हि कयूं उहो असांखे बेंच ते नज़र अचे थो फ़हीम अशरफ ऑलराउंडर कैटेगरी में अचे थो उहो असांखे नज़र अचे थो त पर उनजो क्लास एतिरो सुठो न आहे उनखां पोइ शाहीन शाह अफरीदी आमिर जमाल खुरम शहज़ाद आहिनि 3 फास्ट बॉलर बैट्समैन न आहिनि त हीउ जेको कपल आहे जेको विकेट ते मौजूदु आहे सऊद शकील ऐं सरफराज़ इहे ॿई सुठा बैटर्स आहिनि एक्सपीरियंस आहे ख़ासि करे सरफराज़ त मोस्ट सीनियर प्लेयर आहे उनखे ज़िम्मेदारी बि पंहिंजी शोल्डर्स ते खणी आहे ऐं सऊद शकील अंडर कोचिंग भी रहियो आहे सरफराज़ जे कराची में जेकी भी क्रिकेट खेॾी आहे सऊद शकील वो अंडर 19 खां वठी वेंदे पाकिस्तान लेवल ताईं उहो सरफराज़ जी टीम में खेॾियो आहे ऐं सरफराज़ उनखे गाइड कंदो रहियो आहे त इन्हनि जी मेंटल तौर ते अंडरस्टैंडिंग बि हूंदी ऐं हिक ॿिए खे सम्झंदा बि हूंदा हाणे विकेट इन्हनि ॿिन्ही मां किरे थी त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे सलमान अली आगा ऐं फ़हीम अशरफ तमामु मुश्किल सूरत हाल आहे पाकिस्तान जी क्रिकेट टीम जे लाइ हिन टेस्ट मैच खे बचाइण छाकाणि जो खटण त परे जी ॻाल्हि आहे सिर्फ़ु बचाइण इट मीन्स के ड्रा करणु अगर पाकिस्तान ड्रा करे वञे थो त इहा बि हिकिड़ी पाकिस्तान जे लाइ तमामु वॾी ॻाल्हि हूंदी आहे बिल्कुलु मुजाहिद सूरत हाल टफ आहे पर आख़िरी सवाल तव्हांखां इहो बि कंदुसि त ईंदड़ जेका टेस्ट मैच आहे ॿी जेका टेस्ट मैच छा पाकिस्तान खे उन मैच लाइ इन ई प्लेइंग 11 सां वञणु खपे या कुझु चेंजिंग ज़रूरी आहिनि ॾिसो सभ खां पहिरियों त तव्हां सवाल कयो त चेंजिंग थियणु खपनि मुंहिंजे ख़्याल में चेंज न थियणु खपे छाकाणि जो हिकु टेस्ट मैच खेॾण खां पोइ ॿी टेस्ट मैच में तव्हां ॿियनि प्लेयरनि खे खेॾायो था त यकदम सां उहे टोटल जेके नवां प्लेयर टीम में ईंदा वरी उन्हनि ते प्रेशर हूंदो पर कंडीशन खे अगरि ॾिसूं था बैटिंग जे हवाले सां त असांखे हिकिड़ो नालो मिसिंग थींदे नज़र अचे थो उहो आहे मोहम्मद रिज़वान जो मोस्ट सीनियर प्लेयर बि रहियो आहे ऐं वाइस कप्तान बि असां गुज़िर दफ़े बि इहो डिस्कस कयोसीं त हिकिड़ो मोस्ट सीनियर प्लेयर ऐं टेस्ट टीम जो नाइब कप्तान उनखे तव्हां नाइब कप्तानी तव्हां वटाए छॾियो ऐं उनखां गॾोगॾु तव्हां शाहीन शाह अफरीदीअ खे टेस्ट टीम जो नाइब कप्तान बि करे छॾियो इहो हिकिड़ो क्लियर मैसेज आहे त फ्यूचर में मोहम्मद रिज़वान पाकिस्तानी टीम जो कप्तान रिसेंट फ्यूचर में नज़र नथो अचे छाकाणि जो T20 जी क़यादत तव्हां शाहीन शाह अफरीदी खे ऑलरेडी ॾेई छॾी आहे उनखां पोइ टेस्ट टीम जो उनखे वाइस कप्तान बि करे छॾियो आहे इट मीन्स के अगरि शान मसूद न हूंदो त लीड टीम खे शाहीन शाह अफरीदी कंदो त मोहम्मद रिज़वान मां सम्झां पोइ त हिन टेस्ट मैच में टीम जो हिसो हुजणु खपे हा सलमान अली आगा जी जाइ ते छाकाणि सलमान अली आगा खे तव्हां ऑलराउंडर जी हैसियत सां खेॾायो आहे रेकग्नाइज़ स्पिनर न आहे पर तव्हां उनखां पार्ट टाइम स्पिनर खां स्पिन जो कमु वरितो आहे त उन जी जाइ ते अगरि तव्हां फ़हीम अशरफ खे साइड लाइन करे हितां तव्हां साजिद ख़ान खे घुरायो न त साजिद ख़ान खे टीम में खेॾायो आहे छाजे इब्रार अनफिट हुयो त साजिद ख़ान खे मोकिलण जो फ़ाइदो कहिड़ो अगरि ॿी टेस्ट मैच खां अॻु में इब्रार फिट थो थी वञे त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांजो साजिद ख़ान कंहिं बि कम जो न आहे त इहे 2 चेंजिंग्स मां सम्झां थो त हिकिड़ो परफेक्ट स्पिनर टीम में हुजणु खपे जीअं नेथन लियोन आहे हिन वक़्तु मुंहिंजे ख़्याल में 500 विकेटूं वठण जे वेझो आहे तमामु वॾी ॻाल्हि आहे हिकिड़ो ऑफ स्पिनर ऑस्ट्रेलिया जहिड़ो मुल्क जिते स्पिनर्स खे सपोर्ट ई न हुजे उहो 500 विकेटूं वठे त तव्हां वटि रेकग्नाइज़ स्पिनर पिया आहिनि उन्हनि मां कोई हिकिड़ो परफेक्ट स्पिनर टीम में शामिल करिजे त मुंहिंजे ख़्याल में नेक्स्ट टेस्ट मैच में मूंखे अगरि मां टीम मैनेजमेंट में सोचां त मां रिज़वान खे ज़रूरु शामिल कयां हा सलमान अली आगा जी जाइ ते ऐं उन सां गॾु ॿी चेंज जेकी मुंहिंजे हथ में हुजे ऐं इख़्तियार में हुजे हा त मां फ़हीम अशरफ जी जाइ ते रेकग्नाइज़ जेको स्पिनर आहे उनखे टीम में शामिल कयां मुंहिंजे ख़्याल में 2 तब्दीलियूं मां ॾिसां थो त थियणु खपनि मां थोरो एड कंदुसि त जेकॾहिं सरफराज़ बि हुजे प्लेइंग 11 में ऐं रिज़वान बि हुजे त पोइ इहो थी सघे थो इहो माज़ी में असां घणा ई एक्सपेरिमेंट ॾिठा आहिनि राशिद लतीफ़ ऐं मोइन ख़ान हे एट अ टाइम ई टीम में खेॾिया आहिनि 2 विकेट कीपर बैटर्स रहिया आहिनि हिकिड़े खां बैटिंग कराई वेंदी आहे ॿिए खां विकेट कीपिंग कराई वेंदी आहे त इहो को वॾो इशू कान्हे छाकाणि जो 2 बैटर्स सुठा बैटर्स आहिनि यानी विकेट कीपिंग ते ऑलरेडी आहे पर उहे बैट्समैन बि सुठा आहिनि कॾहिं कॾहिं ईअं हूंदो आहे त हिकिड़ो विकेट कीपर सुठो हूंदो आहे बैटर सुठो न हूंदो आहे त उनखे एज़ अ विकेट कीपर तव्हां टीम में इन कंदा आहियो पर ही 2 प्लेयर विकेट कीपर सां गॾोगॾु सुठा बैटर्स बि आहिनि त इन में को हर्ज न आहे त 2 विकेट कीपर आहिनि त 2 टीम जो हिसो नथा थी सघनि जीअं न थी सघनि त ॿिन्ही रांदीगरनि खे पाकिस्तानी सिलेक्शन कमेटी जेकी आहे हिन वॾे दौरे लाइ सिलेक्ट ई न करे हा त छाकाणि जो ख़बर आहे त 2 बैटर बि सुठा आहिनि विकेट कीपर बि सुठा आहिनि त कंहिंजी बि रिप्लेसमेंट कोई अनफिट थी सघे थो त उनखे टीम में शामिल करे सघिजे थो इहो ऑप्शन त हिन वक़्तु आहे पर मां ॻाल्हि कई त मोहम्मद रिज़वान जेको 2019-20 में पाकिस्तान दौरो कयो ऑस्ट्रेलिया जो उन में 2nd हाईएस्ट स्कोरर हुयो बाबर आज़म खां पोइ त
उहो मुंहिंजे ख़्याल में डिज़र्विंग हुयो त हुनखे तव्हां खेॾायो, पर मां ॻाल्हि कई त वाइस कप्तानी तव्हां हटाए छॾियो आहे, टीम में बि न रखियो आहे, त उनजो फ्यूचर मूंखे थोरो डार्क नज़र अचे थो, छाकाणि हिकिड़ो स्कैंडल तव्हांखे यादि हूंदो वर्ल्ड कप में इंज़माम हक़ जे हवाले सां नाला गर्दिश कनि पिया, त शायदि उहा उनखे उनजी बि सज़ा मिलंदी हुजे। पर ॾिसूं था हाणे ॿी टेस्ट मैच में पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जी मैनेजमेंट कमेटी जेकी उते मौजूदु आहे, 18 ॼणा प्लेयर आहिनि, 17 ॼणा ऑफिशियल्स आहिनि। तव्हां इमेजिन कयो 17 ॼणा ऑफिशियल्स आहिनि, टीम मैनेजमेंट ऑस्ट्रेलिया में मौजूदु आहे, त उहा इन्हनि में तब्दीली करे थी या नथी करे। पर मुंहिंजे ख़्याल में 2 तब्दीलियूं मूंखे नज़र अचनि थियूं एज़ अ क्रिकेटर। मां पंहिंजा कमेंट्स ॾिना ऐं मुंहिंजे ख़्याल में उहो वरी वधीक मैनेजमेंट जो फ़ैसिलो आहे, त छा थी करे इमामुल हक़ जी जगह ते जेकॾहिं रिज़वान अचे त इहो फ़ैसिलो सही हूंदो? इमामुल हक़ परफेक्ट ओपनर आहे ऐं रिज़वान जेको आहे उहो मिडल ऑर्डर में बैटिंग कंदो आहे। T20 में हुनखे ओपनिंग जो एक्सपीरियंस आहे, पर T20 ऐं टेस्ट फॉर्मेट में तमामु वॾो फ़र्क़ु आहे। त इन में ओपनिंग जे हवाले सां अगरि उनखे आंदो वञे त नो डाउट ओपन बि करे सघे थो, पर ओपनर जी हैसियत सां मुंहिंजे ख़्याल में तब्दीली न थींदी। तब्दीली थींदी मिडल ऑर्डर में, जेकी छो जो तव्हांजो इमामुल हक़ 62 रन जी इनिंग त पहिरीं इनिंग में खेॾियो आहे, न त टेस्ट टीम में उनजी जाइ त ठहे थी, त नेक्स्ट टीम में नेक्स्ट मैच में उहो टीम जो हिसो हुजे, त उनखे तव्हां एकदम नथा करे सघो, त उनखे 53 स्कोर। मुजाहिद ते ब्रेकिंग न्यूज़ आहे त पाकिस्तान जी 5 विकेट बि किरी वई आहे, 56 रन्सुनि जी मजमूई स्कोर ते सरफराज़ अहमद आउट थियो आहे। ॾिसो हाणे ॻाल्हि इहा ई त सरफराज़ अहमद मोस्ट सीनियर प्लेयर हो, जेके असां डिस्कस कयूं पिया, त इहो विकेट ते मौजूदु हूंदो त पाकिस्तान जी टीम वधीक हली सघे। त हाणे हिनखे मिचल स्टार्क आउट कयो आहे, 4 रन्स ते सिर्फ़ु 10 बॉल फेस कया आहिनि। त ॻाल्हि इहा आहे त मजमूई तौर ते हाणे फास्ट विकेट फास्ट बॉलर्स खे सपोर्ट थी करे। मिचल स्टार्क 3 विकेटूं वसी चुको आहे 19 रन्स ॾेई, उन सां गॾोगॾु हिकु विकेट हासिल कई आहे जोश हेज़लवुड ऐं कप्तान पैट किमिंस। त फास्ट बॉलर डोमिनेट आहिनि, 5 विकेटूं तव्हांजूं किरी वयूं 56 जे मजमूई स्कोर ते, ऐं हिन वक़्तु अञा तव्हांखे 394 रन्स खपनि उन्हनि जी लीड लाहिण लाइ, मैच खे खटण लाइ। त 394 रन्स, हाणे असां ॻाल्हि इहा ई कयूं आगा सलमान ऐं फ़हीम अशरफ बक़ाया बैटर्स आहिनि, इन्हनि मां हिकिड़ो बि आउट थियो पोइ तव्हांजी टेल शुरू थी वेंदी, टैलेंडर अची वेंदा, उन्हनि खे आउट करणु एतिरो आसानु हूंदो आहे। जीअं तव्हां पहिरियों सुवाल कयो गुज़र ॾींहुं त नाइट वॉचमैन जेको मोकिलियो खुरम शहज़ाद खे शो, त पोइ इन्हनि जी कैटेगरी नाइट वॉचमैन वारनि बैटर्स जी कंडीशन में अचे थी, जंहिंजे लाइ सर्वाइव करणु ॾुखियो आहे। ऐं अञा बि चऊं त 38 पॉइंट 1 ओवर जेके आहिनि से उहे वक़्तु बाक़ी आहिनि। त तमामु मुश्किल सूरत हाल आहे पाकिस्तान लाइ हिन टेस्ट मैच खे बचाइण त परे जी ॻाल्हि आहे, ड्रा करणु त परे जी ॻाल्हि आहे, पर शिकस्त मूंखे साम्हूं नज़र अचे थी। मुजाहिद पहिरीं इनिंग्स ऐं ॿी इनिंग्स में सरफराज़ जी कारकर्दगी खे था ॾिसो, जो सरफराज़ त हाणे आउट थियो आहे। सरफराज़ मां ॻाल्हि कई त हिकिड़ा बैटर हूंदा आहिनि जेके आउट ऑफ फॉर्म हूंदा आहिनि, के इन फॉर्म हूंदा आहिनि। हाणे सरफराज़ जो जेको क्लास हुयो, लास्ट असां इंग्लैंड जी सीरीज़ ॾिठीसीं, कराची में टेस्ट मैचिस थिया, मुंहिंजे अॻियां हुन 2 सेंचुरियूं स्कोर कयूं, मां हुते 2 टेस्ट मैचिस कवर कया हुया। त उन घटि में घटि 4 सालनि खां 5 सालनि खां पोइ टीम में कमबैक कयो। तव्हांखे यादि हूंदो हुन कप्तानी तव्हां हटायो हुन खां पोइ टीम मां बि कढी छॾियो, पर 4-5 साल कंटिन्यू उहो टीम में 12th मैन जी हैसियत सां 13 मैन जी हैसियत सां कॾहिं पाणी खणी वेंदो, कॾहिं ट्रायल खणी वेंदो, पर पंहिंजी हुन मुस्तक़िल मिज़ाजी न छॾी ऐं महिनत कंदो रहियो। उनजो सिलो हुनखे मिलियो, इंग्लैंड जे ख़िलाफ़ु जीअं हुनखे चांस मिलियो उन सेंचुरियूं स्कोर कयूं ऐं अॼु टीम सां गॾु उन परफॉर्मेंस ते ई आहे। पर हिन टेस्ट मैच में पहिरीं इनिंग में बि उहो नाकाम थियो आहे, ॿी इनिंग में बि नाकाम थियो आहे। त तव्हांजो जेको सुवाल हो रिज़वान वारो, इहा रिप्लेसमेंट पॉसिबल आहे त थी सघे थी, पर मुंहिंजे ख़्याल में एतिरो जल्दी रिप्लेसमेंट सरफराज़ जी रिज़वान नथो थी सघे, पर परफॉर्मेंस नो डाउट सरफराज़ बि मायूस कयो आहे। वॾी महिरबानी मुजाहिद सोलंकी टाइम ॾियण जे लाइ। नाज़रीन, मुजाहिद सोलंकी